चओ सुभान अल्लाह। एतरी मोहब्बत आहे, एतरी मुस्तफ़ा सां उल्फत आहे, एतरी मुस्तफ़ा सां प्यार ऐं इश्क जो इज़हार आहे। हिकिड़े दफ़े अल्लाह जे प्यारे नबी सोणे रसूलुल्लाह मुंडी हज़रत अबू बकर खे फरमाई त अबू बकर ये मुंडी वठ, नकाश वटि खणी वञ, उनखे चौतन जे मथां लिखे ला इलाहा इल्लल्लाह बस। छो त इहा मुंडी असां ठपे जे जॻह ते इस्तेमालु कंदासीं, मोर जे जॻह ते इस्तेमालु कंदासीं, काॾे ख़त लिखंदासीं उन जे मथां मुहर हणी वेंदी ला इलाहा इल्लल्लाह। अबू बकर सिद्दीक़ वियो आहे, नकाश खे थो चवे नकाश हिन जे मथां लिखो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नकाश लिखियो, मुस्तफ़ा फरमायो तो लिखराए ला इलाहा इल्लल्लाह बस, अॻिते न लिखराए जा। अबू बकर सिद्दीक़ चयो त छो, पूरो कलमो लिखराए छॾिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे मुंडी अची वई, ठही वई, लिखजी वियो। मुंडी खणी मुस्तफ़ा जे दरबार में या रसूलुल्लाह मुंडी वठो, हबीबन करीमन जो ॾिठो त लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक़। मुस्तफ़ा फरमायो त मां हाज़िर ज़ियादत, ये छाजी तो वाधारो कयो आहे। सही कहिड़ो? मुंडी ॾिस ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अबू बकर से या रसूल अल्लाह कुर्बान वञा मुहम्मद रसूलुल्लाह मां लिखरायो आहे, बाक़ी अबू बकर सिद्दीक़ जी मूंखे ख़बर कान्हे का, इहो ख़बर न आहे कंहिं लिखरायो आहे। इन ई ॻाल्हि में या जिब्रील लही आयो आहे, अर्ज़ु करे या रसूल अल्लाह रब मोकिलियो आहे, फरमायो अथई त अबू बकर जे मथां नाराज़ न थी जा, छो त अबू बकर मुहब्बत जो इज़हार कयो आहे। कीअं मुहब्बत जो इज़हार कयाई जो रब जे नाले खां मुस्तफ़ा जे नाले खे जुदा कोन कयाई, ऐं रब वरी इहो अबू बकर सां मुहब्बत जो इज़हार कयो आहे जो अबू बकर जे नाले खे मुस्तफ़ा जे नाले खां जुदा न कयाई। अबू बकर रब जे नाले खां मुस्तफ़ा जो नालो जुदा न कयो आहे। रब फरमायो त इहो अबू बकर जे मुहब्बत जो इज़हार आहे। हाणे मूं रब जे मुहब्बत जो इज़हार चाहे जो अबू बकर जे नाले खे मुस्तफ़ा जे नाले खां जुदा न कयां।